अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ़ युअतीका रब्बुका फ़तर्दा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। मुअज़्ज़ज़ सामीईन किराम, अज जो ही पुरमुसर्रत पुरवकार प्रोग्राम बसिलसिले जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन्नतपुर शहर जे या रसूल अल्लाह मस्जिद शरीफ के अंदर मोहतरम में अब्दुल जब्बार खुसू साहब ऐं उन जे मित्रनि दोस्तनि आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद जे खुशीअ में ज़िक्र जी ऐं दुरूद जी महफ़िल सजाई आहे ऐं उहा बि मस्जिद में खीर में खंड वरी नंढड़ो फोटो वरी फ्रिज जी थधाण नूर अला नूर। छो मुंहिंजा दोस्त ज़मीन त सॼी अल्लाह जी आहे, कायनात सॼी ख़ुदा जी आहे, पर मस्जिद जी निस्बत ख़ास रब जे ज़ात सां। कोई कंहिंजो घर आहे,
कोई कहजो घरा का कहजी ओता का मस्जिद बैतुल्लाह है अल्लाह जो घर सादर लफ्ज़ में चवा तमाम असा के पंजे तदे जी इज्जत प्यारी होती है तजे को तदे पे लड़िए जे शर्म दुखा थी न या अभी रुझे या फरीक रुझे तदो सब के प्यारो हुआ सब के दिल चाही दिया त मुझे तदे के जेको अचे शर्म दुखारो थी न वने जेड़ो हाल होजे उनजी खिदमत कया पर जे सवादी बणजी आयो आ कोई बिचड़ो हाल ना उनजो सवाल पूरो कया मता किथे ॻाल्हि करे त फलाणो माण्हू तॾे जो भलो न इहा हक़ीक़त आहे मुस्लमान अॼु सोचे वठ तोखे पंहिंजो तॾो प्यारो आहे मुंहिंजे रब खे बि पंहिंजो तॾो प्यारो तोखे पंहिंजे तॾे जी इज़त प्यारी आहे मुंहिंजे रब खे बि पंहिंजे घर जी इज़त प्यारी आहे तू असा कमजोर हो तू असा ज़ईफ हो तू असा इंतहाई बेवस हो को भी चऊं था त तुझे असा जी तदे ता को खाली न वनी या तदे जी बेइज्जती आ तो वो रब्बुल आलमीन जेको बादशाह जो बादशाह जेको कायनात जो खालिक आ जेको कायनात जो मालिक आ वो की चाही तो त मुझे तड़े ते अचण वालो ना उम्मीद थी खाली थी वने कदे भी कोन चाही तो मुसलमान को के मुबारका महफिल मिलाद जी घर मुझे रब जी अल्लाह जी जात को के मौके अता फरमायो छाजो अल्लाह की राज़ी करनी अल्लाह का पंजा गुनाह बख्शाइण जो जो अज तो के रब वसीलो भी नहीं छदियो अज दामन मुस्तफा जी में हथ जी करे वसीलो मिलाद जो नहीं करे अल्लाह का दुआ कर इस प्रभु जो रब किए तो तुझे दुआ कबूल कर अल्लाह का वही दुआ जो कबूल कर रहा खुदा का वही मेहरबान दुनिया के अंदर दुनिया चवंदी है त अमर सभी का अधिक प्यार कर दिया गाल सच्ची है लेकिन रात जो जने सियारे जे मुंद में 12 बजे बच्चों उठे रोए मां खणी के जनी प्यारी दी 10 मिनट का वो वरी रोए वरी मां जनी प्यारी दी वरी 10 मिनट का वो वरी रोए मां चवं दस बाबा छा थियो थे हाणे त तो के पर बात जनी प्यारी त कुछ डाउ थी तनी प्यारी टियों दफो जे मन 4-5 दफा अमर जी ने कर बताई वो अम्मा तक थी तो करे निंदर कर मुखे निंदर ये सच है एकड़ो दफो अम्मा जी कयो बियो दफो जी कयो बियो दफो चौथो दफो निंद जमा कहीं वो केरा जेको तू सदे सदे थकजी तो कोई पर वो नहीं तो है कोन तो थकजी वो केरा जो अल्लाह मुझे करीम रब्बा जेको चवंदो ओ मुझा पाना तू घुरी घुरी थको है और अल्लाह जो के कई थको नहीं तू थकजी सुनी पियो है मां अल्लाह जी रहमत तुझो इंतजार करे रही है केडी मर तो थी केडी मर तो रब्बा का घुरी तमा अल्लाह तो के अली दो वना अगड़ वारो तो मुझो खुदा है ईण वारो तो मुझो खुदा है पर छा या सब मेहरबानी सभी इंसान ते थिया जब सभी ते कना थिया सभी ते कना थिया ईण वारो मुझो अल्लाह हुआ एकड़े दफे में 10 दफा चीप चवण वारो मुझो अल्लाह हुआ एकड़ी दुआ करण सा सभी गुनाह बख्शण वारो मुझो अल्लाह हुआ
ऐ बन जो ढकीदर मुझो अल्लाह मगर कंहिंजे करे छा इहे सभई मेहरबानियूं हज़रत लूत जे उम्मत खे मिलियो चओ कोन मिलियो हज़रत मूसा जे उम्मत खे मिलियो चओ कोन मिलियो हज़रत अय्यूब जे उम्मत खे मिलियो चओ कोन मिलियो छा उहे अल्लाह जा वादा कोन हाशा छा रब उन्हनि खे पैदा कोन कयो हो छा उहे अल्लाह जे नबी जा उम्मती कोन हुया छा जो नबी जा उम्मती भी हुया वादा पर अल्लाह जा हुया पर उहे नबी त हुया पर अल्लाह जा महबूब खुदा जा नबी हुया कलीमुल्लाह या ज़बीहुल्लाह या कलीमुल्लाह या सफीउल्लाह या नजीयुल्लाह या रूहुल्लाह या पर मोहम्मद रसूलुल्लाह कोई भी सूरह करीम रब फरमायो ओ मुझा पुनल न तोसा देखो तो क्या न तुझे उम्मत सा देखो तो क्या महबूब ऐलान करे पांच दिन साधरन के बुधा पांच दिन गुनहगारन के बुधा पांच दिन अबोझरन के बुधा मुझा मुस्तफा ऐलान करे इनन के खुशखबरी दे मौला कही यान महबूब जमील तकुल हुक्म माथो कया अज लबड़ा मुस्तफा तू चोरे करे इन उनर कुरान के जो या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम बेशक तमा गुनाह जा अंबार करे छया गुनाह जा ढेर करे छया पर मुझा मुस्तफा अज ऐलान करे जमीन तमा अल्लाह जे दरबार में आया हो मुझे महबूब जे मिलाद में आया हो ला तक़नतू मिर रहमतिल्लाह अल्लाह जे रहमत माना उम्मीद रखो इन्नल्लाह यगफिरुस ज़ुनूब जमीआ बेशक अल्लाह सभी गुनाह जो बख्शीदा इन्नहु हुवल गफूरुर रहीम रुकी बख्शीदा है पर रहम भी करता केरा बख्शीदा अल्लाह कर केरा बख्शीदा दीदार केरा अल्लाह बख्शीदा अल्लाह सभी गुनाह जो मगर कहजे करे जो रसूलुल्लाह बख्शवारो जो अल्लाह दियावारो जो अल्लाह मगर वसीलो है पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात जो त मुंजा दोस्त अजीज कोई कोई मुबारक माहिन शेर सा सुने लतीफ दे शेर सा इन महफिल जो आगाज कया त मणिया की मेरो रही अल्लाह जे सुने कामिल बनिया शाह अब्दुल लतीफ भेटाई रहमतुल्लाह ताला अलैहि पांचे सुभान में पांचे सुनी शायरी में अल्लाह जे मखलूक के पैगाम नहीं रहयो मुझे मुस्तफा जे गुलाम के पैगाम नहीं रहयो मणियो इंसान के तो चवे त मणिया दुनिया में रो रही चले होए पे हबीब बनवटे उम्मती पे मुझे महबूब जो ओब तुझे वजूद ते गुनाह जा अंबार किए बचवा जने तू उम्मती रसूलुल्लाह जो है तब तुझे मथा ए पूरा इल्जा अंबार किए बचा असा पुछो लतीफ सरकार खा त किए न बचन लतीफ सरकार फरमायो छा तो के मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इयो कोन बुधायो त जे घर जे बाहिर पंज नहर हुजन मिठड़े पानी जो साफ पानी जो पंज दफा विजी
कान रहंदी आका फरमायो लतीफ चवे तो तको या पंज वक्त नमाज पढ़ त मेर रहे छा पढ़ पंज वक्त नमाज मेर खत्म थी मेर जने खत्म थी छो त नमाज याद रखी छे नमाज में हिकिड़ो बहानो आहे तिलावत भी हिकिड़ो बहानो आहे रोज़ो भी हिकिड़ो बहानो आहे हज भी हिकिड़ो बहानो आहे याद रखी छॾिजां गलो ॾाढो तंग आहे पर को भी कोशिश कंदुमि त कुझु घणियूं तव्हां सां ॻाल्हायां इहे तमामु इबादतूं जन्नत में वठी कोन वेंदियूं आहिनि गौर सां ॿुधिजो माता जी ठकाव न सच तो नहीं रोज़ो नमाज ज़कात हज ये इस्लाम जा रुकन हैं इस्लाम जा अरकान हैं मगर जन्नत में ये वठी कोन ईंदा आहिनि तू भुलियल आहीं त जन्नत में रोज़े जे करे वेंदुसि जन्नत में नमाज जे करे वेंदुसि जन्नत में हज जे करे वेंदुसि जन्नत में ज़कात जे करे वेंदुसि त पोइ सवाल करूंगा त सजण साईं जा फ़कीर एडी वॾी ॻाल्हि कई अथई जे रोज़ो नमाज़ ज़कात हज जन्नत में न वठी ॾींदो त जन्नत में केरु वठी ॾींदो त मां तोखे जवाबु ॾियां जन्नत में वठी वञण वारो मदीने जो ताजदार जन्नत में वठी वञण वारो मदीने जन्नत में वठी वञण वारो मदीने जो ताजदार मुखा सवाल कर उनपुर वाला तजे मदीने जो साईं जन्नत में वठी वञण वारो आ त पोइ असां नमाज़ूं छाला पढ़ूं रोज़ा छाला रखूं ज़कातूं छाला ॾियूं हज छाला कयूं ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नमाज़ूं रोज़ा ज़कात हज इन जेला पढ़बो आ त मुझे महबूब मुस्तफा जी रब सुजानप नसीब करे वही जुमलो तो दोहराया रोज़ो नमाज ज़कात हज इंसानियत इंसान जी खिदमत इन जेला कबीरा त मुझे महबूब जी सुजानप नसीब थे जो त नमाज कीअं थो पढ़ी जीअं महबूब पढ़िया हज कीअं थो कई जीअं महबूब कयो आ ज़कात हज जा तमाम रोज़न जा अरकान कीअं थो अदा कई जीअं महबूब कया यानी इहो अमल इन ला कबो आ त मां सुञापी पवां त मां मुस्तफा जो ग़ुलाम हां जो त दुनिया जे अंदर मुस्लमान ऐं नान मुस्लिम जी सुञाणप कहिड़ी आ जेको जंहिंजो हूंदो आ उहो उन जो थी ॾेखारींदो आ मुस्लमान अज़ान ऐं नमाज़ ते वञे या तो पंहिंजी सुञाणप ॾेखारी त मां मुस्तफा जो ग़ुलाम आहियां रोज़े नमाज़ ज़कात ऐं हज सां सुञाणप मुंहिंजे मुस्तफा जी थींदी आ ऐं मुंहिंजे मुस्तफा जे सुञाणप सां वरी जन्नत जी टिकट मिलंदी आ हिकिड़ो इंसान खोले समझाया उलमा खां ॿुधो थे कहिड़े बि मर्तबे फ़िक्र वारो आहे इन शइ सां वास्तो कोन्हे सच सचा ॾींहुं ॾींहुं रात रात जॾहिं बांधे खे कब्र जे अंदर लाहे सभई मोटंदा आहिनि मुनकर नकीर ईंदा आहिनि सवाल जवाब थींदा आहिनि मर रब्बुक मन दीनुक अल्लाह जी मुझा दोस्त अजीज अल्लाह जो तारीफ भी जवाब नहीं रब्बी अल्लाह दीनियल इस्लाम रब मुझो अल्लाह दीन मुझो इस्लाम याद रखी चले इन बिन सवालन का बाद में पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सूरत जो उनके दीदार थींदो दीदार थींदो पर दीदार हर आशिक के पाजे उन सच्चाई जे बुनियाद ते थींदो सभिनी के हिक जहिड़ो न थींदो सभिनी के हिक जहिड़ो न थींदो
जंहिंजो जेतिरो प्यार हूंदो उनखे ओतिरो दीदार। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जॾहिं उनखे दीदार ते करायो ईंदो, महबूब जो दीदार थींदो। कुछ दस्त मन कान तक़ूम हाज़र रजुल, हिन जवान जे लाइ छा तूं दुनिया में चवंदो हुए, दुनिया में हिन महबूब लाइ तुंहिंजो कहिड़ो अक़ीदो हो? पोइ जेकॾहिं जवाबु ॾिनई त हिन महबूब सां एतिरो त मुंहिंजो ॾींहुं हुयो जो जंहिं ॾींहं ते महबूब आयो उहो ॾींहुं त छा पर सॼो महीनो मां जश्न ईद मीलाद कंदो हुयुसि। मां तोखां थो पुछां, सोची सम्झी उन वारा जवाब ॾिजा। मोमिन खे कब्र जे अंदर जॾहिं हुज़ूर जी सुञाणप कंदो, जन्नत जी दरी खुली मिलंदी आहे। जन्नत कॾहिं मिलंदी आहे? जो जॾहिं हिसाब किताब थींदो। जन्नत कॾहिं मिलंदी आहे? क़ुरान पढ़ा, वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा जन्नत मिलंदी आहे। मां तोखां थो पुछां, कब्र जे अंदर जन्नत में दरी जन्नत जी खुली मिली, ॿुधाइण वारा ॿुधाईंदा हे जहन्नम जो पासो आहे, हे जन्नत जो पासो आहे। जे हिन महबूब मुस्तफा के न सुञाणी हा त हीअ दरी जन्नत जी न खुलई पर जहन्नम जी दरी खुली पवे। कैसे करे कब्र में जन्नत जी टिकट मिली जवाब कैसे करे मिली गाला हिसाब किताब तो थोड़ो क़यामत में अमल काथे तोड़दा, कब्र में या क़यामत में? जवाब में क़यामत। अमल काथे तोड़दा? चिठो केलो होतो तोर काथे थी वाक़ीउल वज़न बिल क़िस्त वला तुक्सिर मीज़ान, मीज़ान काथे लगदो? अमल जो हिसाब किताब काथे थींदो? जन्नत में थींदो। तोखां थो पुछां ओ मुंहिंजा दोस्त, जन्नत कब्र जे अंदर जॾहिं मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात सां निस्बत जी सुञाणप जी निशानी कई, ॿुधा त मोमिन खे कब्र में जन्नत जी दरी खुली मिलंदी या कान मिलंदी? तोखां थो पुछां, हिसाब किताब खां अॻु में जेका जन्नत जी दरी खुली मिले थी कंहिंजे करे थी मिले? चओ रसूलुल्लाह जे करे। अल्लाह तोखे खोले ॿुधायां, जेकॾहिं तूं सम्झी थो त इबादत जे करे जन्नत मिलंदी आहे, इबादत जे करे जन्नत मिलंदी आहे, त मां तोखे खोले थो ॿुधायां त इहा त तुंहिंजी भुल आहे। 6 करोड़ साल इबादत करण वारो इब्लीस मुअल्लिमुल मलाइका, मलाइकन जो उस्ताद, 6 करोड़ साल इबादत भी कई, जन्नत में भी रहो, पर हिकड़े सुणे आदम के, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, आदम के न सुञाणे सघियो, उन जे इज्जत ऐं शान के न सुञाणे सघियो। सजदो आदम जो न कई। रब चयो ॻाल्हि ॿुध, ओ इन इबादत ते यकीन करण वारा, ओ सजदन ते यकीन करण वारा, सजदन जो इम्तिहान अज़मत नबी सां वठंदो हा। जेको नबी खे सुञाणंदो आहे उन जी इबादत भी क़बूल करे छॾींदो। तूं त हिते वेठो हुई, तूं त फर्श ते वेठो हुई, ओ जेको जन्नत जे अंदर वेठो 6 करोड़ साल अचे भी पंहिंजे मस्जिद ते, वञे भी पंहिंजे मस्जिद ते, जन्नत में रंड रोक भगा नहीं, उन जो भी इम्तिहान थियो। 6 करोड़ साल अल्लाह जी हमदो सना कई, उन जो भी इम्तिहान थियो। पर जॾहिं इम्तिहान में पर्चो आयो त पर्चो
कहिड़ो आयो जो अज़मत नबी जो पर्चो पर्चो कहिड़ो आयो इबादतुनि जी इंतहा खां बाद में जॾहिं इम्तिहान थींदो आहे क़बर में बि इहो त तोखे ॿुधाइण थो चाहियां त क़बर में बि तुंहिंजूं इबादतूं केतिरियूं बि हुजनि ख़ुदा खे सुञाणंदे दीन खे सुञाणंदे पर आख़िरी पर्चो ज़ाते नबीअ जो हूंदो दुनिया जे अंदर भी आखिरी पर्चो ज़ाते नबी जो आहे जेको जन्नत में अंदर हुयो नबी खे न सुञाते रब फरमाइस तुंहिंजी इबादत जी मूंखे परवाह न आहे मूंखे प्यारो आहे त पंहिंजो नबी प्यारो आहे वो नबी त आदम सफीउल्लाह या एक मुंहिंजो सुनो मोहम्मद रसूलुल्लाह इबादत ते यकीन न कजे इबादत ते बावर न कजा इबादत ते नाज न कजा अगर नाज करणो थे त निस्बत मुस्तफा ते नाज अगर नाज करणो थे त इश्क मुस्तफा ते नाज कजा अगर नाज करणो थे त शफाअत मुस्तफा ते नाज कजा मुझो तो मुझा दोस्त अजीज मां तो का हिकड़ी ॻाल्हि जे करे पुछा हिकड़ी ॻाल्हि जो मूंखे जवाब ॾे हिकड़ो अहिड़ो शख्स आयो दरबार मुस्तफा जे अंदर जेको हुजूर जे खिदमत में सुबह जो 8-9 जो टाइम अचे हुजूर जे खिदमत में मुसलमान थी करे ईमान आंदो थई ईमान जे सूरत में मुझे मुस्तफा करीम खे ॾिठे मुझे मुस्तफा करीम उनखे कबूल कयो ॿुधाए त इहो सहाबी थियो या कोन थियो जवाब सोची को जवाब ॾिया कलाक या बकलाक 3 कलाक मिसाल देखो तो के समझाया 8 बजे हुजूर जे आगो आयो कदमों पढ़े ईमान आंदे इकरार बिल लिसान व तस्दीक बिल कल्ब जुबान सा भी मनी दिल सा भी इकरार के हुजूर भी उनके कबूल फरमायो अल्लाह जे नबी उनला दुआ फरमाए छली हाने अना 3011 थिया बे पहली नमाज जो टाइम कोन थियो वो पांजे घर दे थो वने जेकर खुदा ना खास्ता उन जो इंतकाल रस्ते में थी तो वने बुधाए त ओ जन्नत में भी दो या दोज़ख में भी दो जवाब दे जन्नत कारे भी दो जन्नत उदा बता कारे भी दो जन्नत ओ मुसलमान सोच अन्या नमाज़ भी कोन पढ़े रोजा भी कोन रखे ज़कात भी कोन ॾिनई हज भी कोन कई रुकी दीदारे मुस्तफा ईमान जे सूरत में कई मुझे अल्लाह उन जा बिड़ई गुनाह माफ करे यार जे सदके जन्नती बनाए मुझो महबूब त महबूबा इमाम मुस्लिम शरीफ की हदीस बयान कया बहराड़ी जो माहौला हदीस कबीरा तर्जुमो तो बयान कया बनी इस्राइल जे उन हिकड़े शख्स जो जंहिं 99 माण्हू आया घणा खून कई 99 घणा 99 खून करे दिल में ख्याल कई ॾाढो कातिल थी वियो हां ॾाढो ज़ालिम थी वियो हां तौबा कया मन अल्लाह माफ करे तौबा जी नियत सां घर को बाहर निकतो को मौलाना खुश्क तबीयत जो मिली केड़ी तबीयत जो खुश्क तबीयत की मौलाना हिकड़ो हणबो कनो के पट्टी दो खुश्क कंदो हिकड़ो होतो हणबो ॾाढी फर्क ॾींदो को खुश्क तबीयत जो बनी इस्राइल कौम मां इल्म वारो मिली उनके जी गाल बुध नमाज़ में खून कया था अल्लाह जे दर ते तौबा कर तो चाहा ये गाल के बुधाइया जो मदीने जे यार बुधाइया इमाम मुस्लिम के बोले पढ़ी दिसजा यार नमाज़ में खून कया था तौबा कर तो चाहा हाने बुधाया था अल्लाह माफ कर दो या न कर दो हमरा जे का पूछे वो थोड़ो खुश्क तबीयत जो हो सख्त तबीयत जो हो जे तुझे बापे जी भाषा न 99 मुर्स हमारे वो 44 में दा को खाई हली अबली हज कर 99 मुर्स हमारे हली तो भागण हली तो पढ़ाई तो ठोके रब पात्र इनके बच्चे वे कावड़ जी हाने 99 त बाया था कर सेंचुरी पूरी कोशिश हो तो देर कर के मुसलमान ये आम गाल हदीस
मुबारक जी तस्दीक शुदा था उनके भी मिनट करे सेंचुरी पूरी करे छे 100 वन जो कातिल थी गयो पर दिल में अञा तो बावारो ख्याल मौजूद आ कौम केड़िया बनी इसराइल जी कौम जो मुजा दोस्त अजीज हाने इन तो भजे नियत सा अञा अगते वधियो को अल्लाह जो नेक बांधो मिली वैस खुदा जो नेक साले बानो अल्लाह जो खाइफ बानो मिली वैस जी ने कबर 100 खून कयो थो अचा दिल में तो भजो इरादो को नस्ले तरफ दुआ को किया सुभान अल्लाह जी ने कबाले पुछ सदे कबर इरादो पक्को आया कचो जी इरादो पक्को जे पक्को जे पक्को इरादो थई ओहु फलानो जे को गोठा उन गोठ में बन उते पहुंचते रब तो खे माफ करो जे उते चाहे जी अल्लाह जाने का साले बाना उन गोठ में रहदान मुझे दिल थी चवे जे को अल्लाह जे दोस्तन जे तरफ भी तो रब उनके मायूस को न कदो पर माफ करे छड़ी तो जी बात निकरी पे कुछ भी खुहलो कुछ पधड़ो कई अल्लाह जा फैसला निहाल इजराइल के हुक्म थियो इन जो रूह परवास कर इब्राहिम सुने इजराइल उन जो रूह जदी मर परवास कयो उन पाजे पान के मुंह भर छलियो जेड़ी तरफ वनी रहयो उन पासे छलियो हदीस के खोले दिस मुजा दोस्त अजीज जे वक्त में उन जो दम परवास थी गयो जन्नती फरिश्ता भी आया जहन्नमी फरिश्ता भी आया जन्नती फरिश्तन चयो तो भजे नियत सालिक दुआ इहो असा जो जन्नती फरिश्तन चयो 100 मन जो कातिला इहो असा जो अल्लाह ताला जे कुदरत ने निहायो रब पंहिंजे कुदरत सां दरमियान में फरिश्ते जो रसूल फरमायो अल्लाह फैसलो फरमायो ज़मीन मां पियो जितो घर खां निकतो जे जगह ते हे दिन जो दम परवास थियो इहा भी ज़मीन मां पियो ऐं मुझे दोस्तन दे वने पयो उहा भी ज़मीन मां पियो जे दोस्तन जे पासे आ त जन्नती खणी वनन जे कोठ जे पासे आ त को भले जहन्नमी खणी वनन अजीजान मन जरे ज़मीन हुकुम कह मलाइका हुकुम कह मलाइका जे अल्लाह हुकुम कयो मलाइका ज़मीन जदे मापण शुरू कई त ज़मीन के वेझो थियण जो हुकुम कंहिंजे हुकुम सां ज़मीन वेझी थी जवाब दे ज़मीन अॻिते पोइते कंहिंजे हुकुम सां थींदी काइनात जो निज़ाम कंहिंजे हुकुम सां हलंदो अल्लाह जे हुकुम सां रब ज़ुल जलाल ज़मीन खे हुकुम कयो ओ ज़मीन मुंहिंजे दोस्तन वारे पासे वारी ज़मीन सुकड़ी जी वेझी थी वञे त जीअं तुंहिंजे तरफ़ क़रीब थी वञे अल्लाह ताला हिकमत वारो मुंहिंजो मालिक उहा ज़मीन वेझी थी आई कन चयो इंचन जे बराबर कन चयो सूत्र जे बराबर के भले बार जे बराबर पर वेझो ज़मीन खे करण वारो के नचो मुंहिंजा दोस्त जन्नती मलाइका खणी विया मां तोखां तो पुछां त हुजूर जे गुलामन जो हे त बनी इसराइल जी कौम जी ॻाल्हि आहे पर जेकर मदीने वारे वीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे को दरबार में पहुंचे या उन जे कंहिं यार जे दरबार में पहुंचे रब उनखे माफ़ कंदो या कोन कंदो मुसलमान इबादतों सां इंसान पंहिंजे किरदार खे बहितर कंदो आहे इबादतों सां इंसान पाण में इंसानियत पैदा कंदो आहे मुंहिंजा दोस्त इबादत तुझे वकार जो सही हुआ इबादत तुझे सर बुलंदी जो सही हुआ इबादत तुझे अखलाक जो सही हुआ याद रखी चले जेकर नमाज़ी नमाज तो पढ़े पर अखलाक को भलो नाहे त इन जेड़ो किनो बियो आहे कोन को जेकर रोज़ा तो रोज़ा रखे किरदार सुठो नाहे त इन जा रोज़ा जे केड़े कम जा इबादत इनला कबीरा इंसान जो अखलाक ऐं किरदार बेहतर थे जो त मुझे सुने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे सुने अखलाक ऐं किरदार सां हसान जो दिलियूं मोहे छलियूं त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां अर्ज़ पे कयो त अल्लाह जे दरबार में
जन्नत मिलदी जरूर मगर अमल सां न मिलदी आ सरकार जे सदके में मिलदी आ अमल सां छा मिलदी आ मुझे महबूब जी सुञाणप मिलदी आ नमाज न पढ़दे त तोखे केड़ी खबर त मुझे मुस्तफा नमाज कीअं पढ़ी आ रोज़ा न रखदे तोखे केड़ी खबर त हुजूर रोज़ा कीअं रखिया हज न कदे तोखे केड़ी खबर त मुझे मुस्तफा हज कीअं कयो आ तुझी अमली जेका भी तस्वीर आ या तोखे मुझे मुस्तफा जे करीब कदी जेकर तुझे नियत में सच्चाई आहे त या इबादत तोखे मुस्तफा जे करीब कदी ऐ मुझे मुस्तफा जी निस्बत वरी तोखे रब जे करीब करे अन्या जेकर चवी खबर ना है जो तदीन जे पोया पैजी कयो हालांकि इश्क में दलील जी जरूरत कान होती है सुभान अल्लाह इश्क में दलील की जरूरत कान होती है आशिक के दलील को न कबला है माता का एकलो की सवाल कया शायद अल्लाह ताला फरमा ये तो महसूस थे तो शायद वो ही केड़ो जमाई दिया है जे जब दलील थी घुरे जो मुख्य दलील केड़ा ते के मजबूर तो कर खाई खबर को देगा अल्लाह ताला का जो रहम फरमा मुझा दोस्त अजीज वरना दलील जी गाल को न कंदो बाकी एकड़ो दलील रे को तो वरी इश्क जा झूठा दे अल्लाह जे सुने कुरान के खोल मुझे सुने करीम रब बार बार कुरान करीम जे अंदर अतीउल्लाह व अतीउर रसूल जो हुक्म फरमाया अतीउल्लाह व अतीउर रसूल बचे काहे बिन जात के अलग करे रहिया अल्लाह फरमाए रहयो ताबेदारी कयो अल्लाह जी आई ताबेदारी कयो अल्लाह जे रसूल जी यानी अल्लाह जो हुक्म मनो रसूलुल्लाह जी की इताअत कयो हुक्म तब बिन जात ने जो परंतु जे आगो हिकड़ी जात आई वसात जवाब दे सुभान अल्लाह जवाब दे लफ्ज कुरान जा सागया अतीउल्लाह व अतीउर रसूल खुदा जी जात ऐ मुस्तफा जी जात जो जिक्र थी रहयो मगर तुझे सामो के राज साथे मुस्तफा है साथे मुस्तफा है आवाज बिन जोआ मौजूद सामो निकलवा त्यो आगे जरूर मगर अखर का दूरा कनन का दूरा जुबान का दूरा हथ लाइन का दूरा लाठो दूरा तो जो साजी जुबान अखियों कनन बुद्धि सगन न दिसी सगन जने कुछ भी न था करे सको वो बुद्धि सके तो जने मुझे के अर्ज कयो सी मौला तुझी ताबेदारी कयो आई तुझे रसूल जी कयो रसूल सोने के त दिसो था तुझी ताबेदारी कीए कयो रब तो चवे तमाम मुझी ताबेदारी कीए कदो बस मुझे महबूब जी कदा जो चाहे मुझे महबूब जी के मतलब मुझी करे सोचना यो हुक्म के जो जान तो जिक्र का जिक्री मुझे महबूब तुझे जिक्र के मारा बाबा जो जिक्र बनाए तुझे जिक्र के मां अल्लाह जो जिक्र बनाए चलेवा कुरान जी की आयत पढ़ा जेतरी ऊंचो आयत पढ़ा मां से कहो आयत फकीर मानू अने खबर ना है जो मुझे दिल में रुकी दलील वाली तकलीफ जे जे मारी खबर का कुरान करीम जी की आयत पढ़ा अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही वत्तकुल्लाह इन्नल्लाह समीउन अलीम कुरान करीम के अंदर फरमायो ओ ईमान वालो अगराई न कयो ला तुक़द्दिमू अगराई न कयो कहता बैन यदयिल्लाहि व रसूलिही मां अल्लाह का अगराई न कयो ऐ मुझे रसूल का भी
अगराई न कयो। कुरान जे आयत जे गौर कर वरी सॼो पस मंज़र तुंहिंजे आॾो थो रखां। ॻाल्हि कहिड़ी आहे हज जी ईद आहे। कहिड़ी ईद आहे? हज जी ॻाल्हि कहिड़ी ईद आहे? ज़ुल हज जी ईद आहे। मुंहिंजो मदीने जो साईं जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा हुजूर जे पोयां नमाज़ ईद अदा कई आहे। मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथ नमाज़ ईद खां बाद में पंहिंजे हरमन सां अज़वाज मुतहरात सां मिलण जे लाइ पंहिंजे बचड़नि सां मिलण जे लाइ हुजूर पंहिंजे हरम ॾे था वञनि, पंहिंजे हुजरे ॾे था वञनि। कुझु देर थी सहाबा जे दिल में ख्याल आयो हबीब करीम जेसिताईं हरमन पाक सां मिली मोटी अचनि तेसिताईं को हिकिड़ो ढोर ज़बह करे था वठूं। जल्द थी पवंदो गर्मीअ खां अॻु में तकलीफ़ खां अॻु में हिकिड़ो ढोर ज़बह करे वठूं। हुजूर अचनि त जल्द में इहो तयार करे आका ताईं पहुचायो। ॿुधायो त सहाबा जी नियत भली आहे या ख़राब? जवाब एॾी भली नियत सां सहाबा जॾहिं इहो अमल कयो त रब बनाओ के खबरदार थियो जेसिताईं मुंहिंजो महबूब न अचे तेसिताईं अॻु में कोई कमु शुरू न कयो। मां तव्हां खां थो पुछां अल्लाह उन्हनि सां गॾु हुयो या न हुयो? जवाब हुजूर या पंहिंजे अज़वाज मुतहरात दा ख़ुदा मौजूद आहे? मुस्लमान जवाब दे खुदा मौजूद आहे मगर मुझो मदीने जो ताजदार पंहिंजे अज़वाज मुतहरात सां मिलण वियो आहे। रब तो चवे अगराई न कयो अल्लाह खां ऐं अल्लाह जे रसूल खां। मौला तूं त गद्दार तोखां केरु थो अगराई करे सघे? रब चवे थो इहो ई तराज़ा आवाज़ में बहुतान हक़ीक़त में हिकिड़ो हूंदो आहे। सुने लतीफ़ सरकार शेर फरमायो कहिड़ो? मुझे सुने लतीफ़ फरमायो अहद अहमद पाण में अहद अहमद पाण में विचामी मुफरक आहे मुस्तगरक असरार में। अहद अहदा अहमद अहमदा हिकिड़ो ख़ालिका ॿियो मखलूक आहे, हिकिड़ो मौला आहे ॿियो नबी आहे। जेके मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन मुझे बेनियाज़ रब जे प्यार दे निहार त मुझे अल्लाह पंहिंजे महबूब सां केतिरो प्यार कयो आहे जो मुझे अल्लाह क़ुरान में चई छॾियो रसूल फक़द अता अल्लाह। मुझे रब चई छॾियो जंहिं मुझे सुन नबी खे राज़ी कयो मां रब खे राज़ी करे छॾी। जंहिं मुझे नबी जी ताबेदारी कई बस मां रब जी ताबेदारी करे छॾी। जंहिं मुझे नबी जो चवणो मञी छॾियो मां रब जो चवणो मञी छॾियो। अल्लाह ताला त ईअं बि क़ुरान में चई छॾियो वमा आताकुमुर रसूल फखुज़ूहु जेकी कुझु मुंहिंजो सुहिणो नबी दे वठंदा वञो वमा नहाकुम अन्हु फंतहु जंहिं बि शइ खां मुंहिंजो मुस्तफ़ा रोके छॾे मां रब थो चवां उते जो उते रुकिजी वञिजो। ख़ालिक केरु आहे? अल्लाह। मालिक केरु आहे? अल्लाह। बादशाह जो बादशाह केरु आहे? अल्लाह। हुजूर के मुख्तार कुल के थोड़ा जो मुझो अल्लाह। कुरान में थोड़ा पुछवे जेकी मुझो महबूब देव वो वठदा वञो जेकी देव वठदा वञो पर जे कान रोकेव बगैर कंहिं सोचण जे रुकिजी वञो। मौला मखलूक तो जियो खालिक तू है मालिक तू है। रब तो चवे खालिक भी मां मालिक भी मां पर मुझे हाज़िर के तू त नथो ॼाणी ॼाणे तो मुझो महबूब मुस्तफा अल्लाह फरमाए तो तू छा थो ॼाणी मां अल्लाह जे राज़न के तुझी कहीं पहुंचा मां अल्लाह ते। रब तो खोले तो चवे जे मुझे महबूब का सवा तो मुझे अचण की कोशिश करे
जो नबी अल्लाह हींअर जेकर तव्हांजे साम्हूं केर बि चवे त ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह उनके मुसलमान कबूल कंदे? जवाब दे छो नथो कबूल करे? चवनि अल्लाह जो इनकार कयो? चओ त न। अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह नबी नाहे? चओ त आहे। उन जो इकरार कयो थे? चओ त हा। जॾहिं नबी जो भी इनकार थो करे, इकरार थो करे, अल्लाह जो भी इकरार थो करे, तो उनके मुसलमान चओ तो वञी त तू बेसाख्ता चवंदे त बेशक मूसा कलीमुल्लाह है, अल्लाह जो नबी सचो आ, रब भी सचो आ, पर हींअर हुकूमत कंहिं नबी जी नाहे। कायनात में अगर हुकूमत आ त मुंहिंजे रब महबूब मुस्तफा जे हवाले करे। जंहिंजी हुकूमत हूंदी आहे सिको बि उन जो हलंदो, सिको वक़्ते हुकूमत जो हलंदो आहे। इन पाकिस्तान जे सादर लफ़्ज़नि में मूंखे चवराई त तोखे सफ़ा सिंधीअ में ॿुधायां। काइदे आज़म जो सिको पंहिंजे फोटू पैसनि जे कहिड़ो आहे? छाजे करे उन जो सिको आहे? छाजे करे उन जो सिको आहे? इन्हे करे जो कायदे आज़म पाकिस्तान के आजाद कयो, अगवान पाकिस्तान जो। मां तोखां थो पुछां त कब्र में कहिड़ो सिको हलंदो? ज़ुबान कब्र में कंहिंजी इस्तेमाल थी? मूंखे जवाब ॾियो, मूंखे मुसलमान जवाब ॾियो। हिते पाकिस्तान जी क़ौमी ॿोली उर्दू त उर्दू, चाइना में हुकूमत चाइना जी ॿोली चाइना जी, रूस में हुकूमत रूस जी ॿोली रूस जी, अरबस्तान में ॿोली अरबन जी, हुकूमत अरब जी ॿोली अरब जी। मां तोखां थो पुछां कब्र में ॿोली कहिड़ी हूंदी? कब्र में ॿोली कहिड़ी हूंदी? हशर में ॿोली कहिड़ी हूंदी? क़यामत में ॿोली कहिड़ी हूंदी? क़ुरान कहिड़ी ॿोली में आयो आहे? और मुसलमान चई दे त हुकूमत मुंहिंजे मुस्तफा जी आहे। इन करे खुदा जी ॿोली क़ुरान भी अरबी, खुदा जी ॿोली। शुक्र कर मुसलमान, अल्लाह जो शुक्र कर, मुझे मदीने वाले मीर जो शुक्राना अदा कर जो अल्लाह ताला को असांखे महबूब मदीने जे मीर जो उम्मती बनायो आहे, गुलाम बनायो आहे। इन गुलामीअ ते सॼी राति सॼा ॾींहं शुक्राने जा नफ़िल पढ़ त मुंहिंजा दोस्त नफ़िल थोरा आहिनि पर अञा नेमत मुंहिंजे रब जी वॾी आहे। हाणे सचो त प्यार जो हेबगालियूं प्यार जूं हुयूं, हेबगालियूं प्यार जूं हुयूं, पर अचो त अञा इन खां गहरे प्यार जूं ॻाल्हियूं कयो। कीअं कयो? चओ अचो बेरी कयूं कबिजी ओ सच्चे सरदार जूं ॻाल्हियूं, जुड़ी दुनिया अदा छजे सदके उन्हीं मन चार जूं ॻाल्हियूं। मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह रहमतल लिल आलमीन बनाए मोकिलियो, फकत रहमतल लिल मुस्लिमीन बनाए मोकिलियो। थोड़ो गौर त कर ओ मुझा मुसलमान भा, जरा गौर त कर त मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात केतरी मेहरबान आहे। हिकड़ो मुझे हुजूर जो आशिक सादिक बहराइण खां आयो आहे, अराबिया जंग में रहण वारो आहे, मुझे आका जे आलो जे बीठो आहे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ों में पढ़ा तो, मुझा महबूब रोजा भी रखा तो, महबूब हज भी कया तो, मुझा महबूब ज़कात भी कया तो, पर मुझा आका मुखे अन्या को एड़ो आसान अमल उठायो जो अल्लाह मूसा हिसाब ही न करे, बिना हिसाब जे रब के जन्नत में मोकले चलेगा। नमाज पढ़ा तो, रोजा भी रखा तो, हज भी कयो थम, ज़कात भी दिया तो, मुझा आका केड़ो को के सौलो अमल बुधायो जैसा अल्लाह मूसा हिसाब न करे। ताजदार मदीना जे अखिल में लुक लड़ी मुझे मदीने जे मीर फरमायो ओ अल्लाह जमाना अजमा मुस्तफा तो के दस थोया वनी ओ दस कर
मुझे अल्लाह तो के बिना पूछण जे जन्नत में मोकिले छे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहो दसो कया मुझे करीमा का फरमायो सबका पहरी इहो कर त अल्लाह जे मखलूक ते कावड़ करण छदे दे और सब बुझना अल्लाह जे मखलूक ते कावड़ करण छदे दे कुछ भी करे पर उनते कावड़ न कर तू मखलूक ते कावड़ करण छदे दे खालिक तुझे मथा कावड़ करण छदे दी मुझे करीमा का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बांगड़ा खुदा जो कुरान भी पढ़ मुझे अल्लाह पाक कुरान करीम में भी फरमायो वल काज़िमीन अल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन मुझे आका चा फरमायो हिकड़ो कावड़ करण छदे दे तू दुनिया ते कावड़ छदे दे रब तो ते कावड़ करण छदे दी तो ए नंबर ते मुझे करीम आका फरमायो मार्द के माफ करण सिख कजी केडी बिगड़तिया तो जो केडो बिडोहिया तो जो केतरो बेहिसाबा तू अल्लाह जे रज़ा ला उनके माफ करे छे रब तोखे माफ करे छे तीन नंबर ते मुझे करीम आका फरमायो पंज पान के हया वारो बना इन अखिन में दिल में हया पैदा कर तू दुनिया जे आलो हया मसा गुजारी दे मुझे अल्लाह के भी तुझे मथा हया अजीबी दो जो मुझा दोस्त अजीज ताजदार मदीना फरमायो तब जो मिठो रब तो फरमाए तयस्तही मिन अब्दी इज़ा रफ़अ यदैहि अन यरुद्दहुमा सिफरा मदीने जमीर फरमायो तब जो सुनो रब तो फरमाए जदहि मुझो बानो मां अल्लाह जे दरबार में हथड़ा खड़दो तब अल्लाह के उन जे मथा हया ईंदो मुझे अल्लाह फरमायो मुझो बानो हथड़ा खड़े मां अल्लाह के हया ईंदो एतरो हया ईंदो आई यरुद्दहुमा सिफरा मां अल्लाह पाले कुदरत में फैसलो करे छदीदो जेको मुझे दरबार में हथड़ा खयो वेठो इन जा हथड़ा मारा बुखारी कीए मोटाया याद करो वंजा पहिरो हुजूर छा फरमायो गुस्सो करण छडे पहला गुस्सो करण सौली गाला उठी गाला जो तो ना अर्ज कयो तो महबूब नमाज पढ़ा तो रोजा रखा तो ज़कात दिया तो हज भी कया तो पर को सौ अमल खुदा साबित कयो हुजूर जे आशिकन सादिकन सहाबा त उनन के यकीन होयो रोजा नमाज पढ़ जमो कम पर अञा की कयो फहम जैसा पसी पीने के उनन के खबर हुई त रोजो नमाज ज़कात हज यो अल्लाह जे कुर्ब जो जरियो जरूर है पर जन्नत में वञण जो जरियो सुभान मुस्तफा तो गुस्सो करो छादे मुसलमान हुजूर सहाबी के नस्ल छादेला जन्नत में बिना हिसाब जे वणला तो जो छा ख्याल बिना हिसाब जे वणन चाहिए तो सोची वठ जे बिना हिसाब जे वणन चाहिए तो तब वो गुस्से ते कंट्रोल कर मानन जे मथो कावड़ करण छदे दे तोखे भली चवन तू मचो वातो वरा नबी सरकार फरमाया तोखे भली चवन पर तू मचो वातो वरा अग अगराई जो करे खता
वारो की नकी तो सादेर ढाई ठो करे तू कावड़ न कर सब्र कर तो मुझे रब भी तुझे मथा कावड़ न कर एक माफ करे चले दो ही भी तो जोआ हिसाब किताब भी तो जोआ पर अल्लाह जे रज़ाला रिय कोयो उनके माफ कर तो मुझे अल्लाह भी रिय पूछा जे तुझा गुनाह माफ करे चले मुझे मदीने जे मीर फरमायो इरहम मन फिल अर्द यरहमुका मन फिस समा तू जमीन वार ते रहम कर त आसमान वारो तुझे मथा रहम करे छले जो नंबर कई का सा फरमायो हया पैदा छा पैदा कर ओ नौजवान हया पैदा कर हया छाके चेबा इनन अखिर के झुकाए सुभान अल्लाह इनन अखिर में हया पैदा कर पांजे वदन जे आदो कंधो मथे करे अखिर में न दे अमर जे आदो कंधो मथे न कर हया वखा कंध झुकाए रख अल्लाह जे मखलूक मा हबीबन करीमन जो उम्मत आयो कहीं दुनिया हुई दे सी हया वखा कंध हेठ करे छे कहीं निकाह कहीं न दिस तू फर्श ते हया कदे मुझो रब अर्श ते नाज कदो ओ फरिश्ता होदे निहारो जवानी भी तस ताकत भी मौजूद तस अग्या गुनाह जी शय तकी रहिया मगर के दो मुझो हया दारा कंधु मथे न तो करे कंधु हेठ कयो तई त मुझा मौला मता कंधु मथे कया तू नाराज थी मां अल्लाह जे रज़ा जेला हया करे रहवा पर्दो करे रहवा मलाइको गवाह हो जो कयामत में भी मां अल्लाह इनते पर्दो रखी जन्नत में मोगले छली दो पर्देदार थी इहो न सोचे त औरत पर्दो कान थी करे मां किए कया जेकर औरत थी करे उनके खुदा जानो जवाब देरो अगर तोके तुझे मथा पर्दो करे पर्दो ते हयात आए न हया कर त मुझा दोस्त अजीज दूध पाक सल्लल्लाहु मीलाद करो दे रखा है अल्लाह कुरान सचो शक ना है ला रैब फी कोई शक ना है जरे शक ना है तो मुझे रब कुरान में फरमाया वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला मुझे महबूब मुस्तफा ज़मानो केड़ो हुजे दौर केड़ो भी हुजे हुकूमतों कहीं भी हुजन इंसान केड़ा भी हुजन पर तुझे शान के बुलंद करने जो मां अल्लाह जिम्मो करी हर इंदर दौर में मुझे महबूब को जो शान बुलंद वाला हुआ मां अल्लाह जिम्मो तो करा मानव जो जिम्मो तो करा जिन्नन जो जिम्मो तो करा मलाइकत जो जिम्मो तो करा महबूब हर दौर में तुझे शान के बुलंद वाला करने वालो तुझे शान के वधाने वालो मां अल्लाह खुदा तो साथे चई छडियो त तहां जे करे मुझे महबूब जी तारीफ कयो या तारीफ न कयो तहां जे तारीफ करण सा मुझे मुस्तफा जो शान वधी का कोन थींदो तहां जे तारीफ न करण सा मुझे मुस्तफा जो शान घट कोन थींदो जो त महबूब जी शान ॻाइण वालो मुझो खुदा मौला अल्लाह ताला जा बालड़ो जरा गौर कर त
तमाशा जे करे दुरूद और सलाम पढ़ो त तने भी ठीक आ, न पढ़ो पर जो नुकसान 70,000 मलाइका सुबह जो 70,000 मलाइका शाम जो काथे ईंदा जो दरे मुस्तफा की तनज़्ज़लुल मलाइकतु वरूहु फीहा कही रात जेला लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर हिकड़ी रात 1000 महीनन का भलिया उन रात में छा थींदो आ जिब्राइल जो नुज़ूल थींदो आ तो चवंदे त क़ुरान करीम नाज़िल थींदो आ क़ुरान करीम त 1400 साल अगो इन रात में नाज़िल थियो रोज क़ुरान नाज़िल कोन थींदो आ पर 27 जे रात जिब्राइल ज़रूर ईंदो आ क़ुरान करीम हिक दफ़ो नाज़िल थियो जिब्राइल क़यामत ताईं ईंदो रहंदो ऐं इहा रात अल्लाह 1000 महीनन का भली कई आ मां तोखां थो पुछां जंहिं रात में क़ुरान आयो क़ुरान त अची वियो पर क़यामत ताईं रात ईंदी रहंदी जिब्राइल ईंदो रहंदो पर तोखां थो पुछां जंहिं रात में साहिब क़ुरान आयो त उन रात में उहा रात क़यामत ताईं ईंदी रहंदी ॿुधाए त क़द्र वारी रात भली आ या साहिब क़ुरान वारी रात भली आ क़ुरान मिलियो त सही कहजे करे मिलियो साधन लफ्ज़ में हिकिड़ो जुमिलो चवां साधन लफ्ज़ में दुनिया जो कंहिं बि मामले जो दलील पुछिबो आहे चइबो आहे क़ुरान में लिखा छा चइबो आहे वरी वरी जो छा चइबो आहे रोज़े जी ॻाल्हि थी क़ुरान में ॾेखार कोजो हक़नि जी ॻाल्हि थी क़ुरान में ॾेखार हे आ मीलाद जी ॻाल्हि थी क़ुरान में ॾेखार हे आ पर मां हिकिड़ी ॻाल्हि तोखां पुछां जेकॾहिं तोखां केरु पुछे त हे क़ुरान सचो आहे या न आहे इन जो दलील ॾेखार त छा ॾेखारींदे जवाब दे सुभान अल्लाह रुबी सुभान अल्लाह ने जवाब दियो दुनिया जी का ॻाल्हि पुछी दी चइबो आहे त दलील क़ुरान में ॾेखार क़ुरान जी आयत पढ़बी आहे क़ुरान जी आयत पढ़बी आहे पर जेकॾहिं केरु चवे हे क़ुरान 30 पारा जेको तव्हां चओ था त सचो आहे हिकिड़े मिंट जा को नान मुस्लिम सवाल थो करे त तव्हां कहिड़े बुनियाद ते था चओ त ही क़ुरान ओरिजिनल आहे तव्हां जेकॾहिं चओ त इन्ना नहनु नज़लना ज़िक्र व इन्ना लहु हाफ़िज़ून वो चओ त इहो बि त क़ुरान आहे न इन क़ुरान जो तो पुछां त इन क़ुरान जे सदाकत जो दलील कहिड़ो आहे तव्हां वटि त ही क़ुरान सचो आहे ॿुधायो त जवाब कहिड़ो ॾींदो सुभान अल्लाह जवाब ॾींदो त ओ सवाल करण वारा इन क़ुरान खे असां क़ुरान इन करे मञियो आहे जो सादिक ऐं अमीन मुहम्मद मुस्तफा जे ज़ुबान रचियो आहे त ही क़ुरान मुझे मुस्तफा जे शान के क़ुरान जो दलील पुछण वाला क़ुरान जो दलील ज़ात मुस्तफा है छो त मुंहिंजा दोस्त अजीज उन टाइम ते मुशरिक हुया काफिर हुया पंहिंजो अमानतूं कंहिं वटि छॾे ॾिना जो महबूब मुस्तफा वटि छॾे सुभान अल्लाह काफिर हुया मुशरिक हुया पर उन्हनि खे यकीन हो त ही उहो सुरमा जेको कॾहिं बि कूड़ न कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाईंदो कॾहिं बि धोखेबाज़ी न कंदो आहे कंहिंखे बि कंहिंसां बि हेठि मथाई न कंदो आहे यानी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तमामु मामलनि जो दलील क़ुरान में आहे ये तो न करिया तमाम मामलात जो दलील कुरान में मौजूद है लेकिन कुरान जे सदाकत जो दलील ज़ात मुस्तफा में मौजूद है जो त मुंहिंजा दोस्त कुरान जी ॿोली अरबिया मुझे मुस्तफा जी ॿोली अरबिया हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मथां लिबास जो टाइम थो थिए त तोखे मां इजाज़त ॾियां कहिड़ी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तमाम अंबिया खे इनामात ॾिना पर जेकर मुझे मुस्तफा के ॾिना उहे कंहिंखे बि कोन ॾिना जेकी कुछ अल्लाह तमाम अंबिया के ॾिनो वो मुझे रब महबूब मुस्तफा के ॾिनो
पर जेको मुझे मुस्तफा के रब दिनो ओ कहीं के भी अल्लाह को न दिनो। इकड़ो दलील तुझे आदो कुरान पाक जे रूई सा पेश तो कया अल्लाह जो प्यारो नबी जो इब्राहिम अलैहिस्सलाम के हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तकरीर ॿुधण जा शौक़ीन हो। एक ॻाल्हि ॿुधो, अक्सर उलमा को दानिस्ता या नादानिस्ता चई छॾींदा आहिनि त हज़रत याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुट हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे विछोड़े में रोई रोई छा थी वियो, छा जो नाम छा थी वियो, ॻाल्हायो न। दुनिया जा माण्हू इहो जुमलो इस्तेमाल कंदा आहिनि, अल्लाह ताला पनाह में रखे। सिर्फ ॿुधाइण लाइ थो ॾिसां, चवण न घुरिजे त अल्लाह जो नबी याकूब अलैहिस्सलाम रोई रोई नाबीन थी वियो। इहो जुमलो ॿुधंदा हो, याद रखो सरीहन ग़लत आहे, सरासर ग़लत आहे। हक़ीक़त इहा कोन्हे, ॿई हक़ीक़तूं कोन्हनि। न याकूब अलैहिस्सलाम नाबीन थियो, न वरी याकूब अलैहिस्सलाम यूसुफ जे इश्क में रनो। ये ॿई ॻाल्हियूं सरासर ऐं सरीहन ग़लत आहिनि। हक़ीक़त छा आहे, याकूब अलैहिस्सलाम नाबीन ऐब आहे। अल्लाह ताला कंहिं बि नबी खे ऐबदार कोन बणाईंदो। अल्लाह जो कोई भी नबी ऐब अल्लाह ताला जे राह में जेका उसाहा कंदा हो उहा ऐबदार हूंदी आहे। कन भी ॾिसबो, अख भी ॾिसबी, वजूद भी ॾिसबो। छो अल्लाह जे राह में दुनिया जेका तूं अल्लाह जे राह में नी उहा पे ऐब हुजे जेको खुदा तोखे पाक नबी दे को ऐब वारो कंदो। सोच इने करे अॼु खां पोइ इहो जुमलो न चइजा। अगर को भुल में चए त के चइजा खुदा जा माना रहम कर। अल्लाह जो नबी नाबीन न बल्कि कुरान छा चयो, एडा जाजे झूठे हो या जरूर ॿुधायो। वबियत ऐनाहु मिनल हुस्न फहुव कज़ीम। पंहिंजे बचड़े के न ॾिसण जे करे याकूब अलैहिस्सलाम जे अखियुनि मां एतिरो त मींहुं वसंदो हो, एतिरो त पाणी वहंदो हो जो पाणी वहंदे वहंदे अखियुनि जे आॾो अच्छा पर्दा अची विया। छा अची विया? अच्छा पर्दा अची विया। हाणे सवाल आहे त अल्लाह जो नबी अदल कंदो आहे या न कंदो आहे? जवाब ॾियो। जे नबी अदल न कंदो त केरु कंदो? अल्लाह जो नबी दुनिया में सब खां वधीक आदिल हूंदो आहे। अल्लाह जे नबी याकूब अलैहिस्सलाम जा पुट त कंज हुया, मगर सभिनी खां वधीक प्यार यूसुफ अलैहिस्सलाम सां छो कंदो हो? उन जे प्यार में भला अल्लाह उन सां सॼो मुआमिलो छो कयो? ॻाल्हि टिकी थी वेंदी, गले जो साथ नाहे, जिंदगी रही कॾहिं गलो साफ़ हूंदो तोखे खोले जे ॿुधाईंदो। एतिरो तो ॿुधां त यूसुफ अलैहिस्सलाम जे चेहरे में अल्लाह मदीने वारे मीर जे नूर खे मुंतकिल कयो। याकूब अलैहिस्सलाम जेसिताईं नूरे मुस्तफा खे न ॾिसंदो हो तेसी उनखे सुकून कोन ईंदो हो। मुझे करीम आका जे नूर के अल्लाह नस्ल दर नस्ल जेको मुंतकिल कंदो आयो यूसुफ अलैहिस्सलाम ते पहुंचायो त मुंहिंजा दोस्त अज़ीज एड़े ही तरीके जी कभी ॻाल्हि जॾहिं निमरूद हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के बाग में उछलरायो। काले उछलरायो? निमरूद उछलरायो। अल्लाह ताला जा बांधो 40 ॾींहनि खां बाहि भरी रही आहे, मगर जॾहिं निमरूद हज़रत इब्राहिम खे उछलरायो दुनिया चवंदी आहे त अल्लाह बाहि विसाए छॾी, पर विसामी ॻाल्हि बाहि विसामी कान वई आहे। केरु थो चए त बाहि विसामी वई आहे? बाहि जीअं परी पई तीअं परी रही आहे। अल्लाह कुरान करीम में ज़िक्र फरमायो कुलना या नार कूनी बरदन व सलामन अला इब्राहीम।
वही ताकसा भले पई हलजा पर मुझो नबी अची रहियो आहे इब्राहिम खबरदार थी जा उन जे वार के भी फिको न कजा उन जे लावा रब जो हुक्म थई त सलामती वारी भजी वजा बाहे बरी रहिया उल्ला उठी रहा इब्राहिम अलैहिस्सलाम विच में दुनिया खुशी करे रहिया त असां जो दुश्मन सड़ी गयो लेकिन मुझे अल्लाह बाहे के हुक्म कयो त मुझे इब्राहिम जे वार के तकलीफ न दिजा मां तहां खां तो सवाल कया जेको खुदा जेको अल्लाह बाहे पर जे विच में गुलन जी सेज नबी के दई सके तो ओ अल्लाह बाहे के विसाए सके तो या न तो विसाए सके तो छो न विसाई इहो अहम सवाल छो न विसाई इहो अहम सवाल इन करे जो मुझे सोने करीम रब कायनात के बुधाइण चाहियो आवाज नहीं कायनात के बुधाइण चाहियो ओ कायनात वारो इब्राहिम मुझो खलीला उनके बाहि जे अंदर उछलायो वयो बाहि अंदर सलामती वाली थी गई पर जदे मुझो आखिरी नबी सुनो मुहम्मदुर रसूलुल्लाह मक्के जे सरजमीन ते कदम रखदो आ ईरान जे शहर में 1000 साल का बाहि जे पूजा जो आतश खुदा बरदो आ और रब्बीउल अव्वल जे सुबह हुजूर के अल्लाह मक्के में तशरीफ फरमा कयो उन लम्हे में ईरान में वो बाहि जो आला खाक थी गयो जदे बाहि जे पूजा में ताहू कयो तो उन वक्त जा जे राहिब हुया उन जो छा थियो जो बाहि विसामी वे 1000 साल का मर्द रही इब्राहिम अलैहिस्सलाम जी बाहि 40 ॾींहं को मर्द हुई पर विसामी कान छो अल्लाह जो हुक्म को न हुयो इते 1000 साल का मर्द जदे राहिब का पूछो राहिब जो गाल बुधो जेके आसमानी सहीफा नाज़िल थिया उनन मुताबिक या बाहि तदे विसामती जदे इमामुल अंबिया दुनिया ते जलवे अफरोज थी गो जेके खैर होया मन वारा न होया बाहि जा पुजारी होया उन्हनि भी तस्लीम कयो त इमामुल अंबिया दुनिया ते अची वियो मुंहिंजा दोस्तो मुझे सुने रब करीम आका करीम अलैहिस्सलाम जी आमद सां ईरान जे उन बाहि जे आला के विसाए दुनिया रहतर दुनिया ते मुझे अल्लाह या निशानी मोकली ते याद रखो मुझे मुस्तफा जे कदम लगण सा कदम मक्के में लगो बाहि ईरान में विसामी 1000 साल जो जेको मुझे महबूब जे आमद जी खुशी कदो मुझे अल्लाह मन जे जिस्म जे बता बाहि के हराम करे कलमे पढ़ने वाला थोड़ा मुझे मुस्तफा जा कवड़े मुझे महबूब जा थोड़ा अणखुटन लेकिन मजबूरी एक मुझे गले जो साथ लाए सफर घणो कयो बस तवा जी दिल रखण जेला मैं बशार साहब जी अगर सवेर बुधायो हालात भी सही कोन मुल्क जा तवा के खबर त हड़ताल शुरू हन रोड ब्लॉक हन उन जो मनसूबो पर को भी खुदा जे मथा तवक्कल रखी निकरी पैसे तिन कलाक जो बंधा निकरी पैसे त अल्लाह जी मखलूक इंतजार में हुई मता उनके तकलीफ अची वने बस तहां जी दिल रखण जेला महबूब जो शान बुधण ला पहुंचासी इंशाअल्लाह ताला पति कहानी माजरत कर रहा अल्लाह ताला मुझे जमन तमा जो बुधण कबूल फरमाए इंशाअल्लाह ताला अजान थी इते जो इते नमाज थी इंशाअल्लाह ताला नमाज का बाद जे को प्रोग्राम होतो इंतजामिया तवा के बुधाई असा हेका दुख अदा करा नसीब तवा वटे वायदो पूरो करण आया सी तवा जी दावत ते आया सी तवा के भी दावत थाले इंशाअल्लाह ताला जी इन महीने जी 23 और 24 तारीख में दरगाह अल्लाह आबाद शरीफ कल्याणों में मुझे महबूब मुर्शिद हजरत सोना से रहमतुल्लाह ताला अलैहि जो सालियानो उर्स मुबारक थी रहो
जेमें खुसूसी किताब मुझे महबूब मुर्शिद हजरत सजर सैदात बरकातुल आली जो किलो सही जमात की दावत अचो इंशाअल्लाह ताला उते इते ता असा जो इस्तकबाल कर गयो उते असा ता जो इस्तकबाल में बीठा होगा इंशाअल्लाह ताला तवा के बिहारी असी इन मिठड़े मथे ते नंग रखणी तवा जी आलो खिदमत में पेश इंशाअल्लाह ताला सही जमात की दावत जो इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला तवासा जो कबूल फरमाए जब खैर कहवा महबूब जे मिलाद की खुशी लो अल्लाह उन जो ए उस मुबारक कबूल फरमाए मुझे को चयो रब कबूल फरमाए तमाम बुधो अल्लाह कबूल फरमाए तरफैन की मुझे रब अमल की तौफीक अता फरमाए व आखिर दावना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ता सोची ना हो त कैसे दिल में मुझे क्यों को दोसी अज तो फकीर सफा मजबूरी है पंचो महीनों रात दिन हली हली लोग किसी को मतलब इंसान हो इन्हें कहने जो हाल को जिंदगी नहीं कभी की लासी आए दुआ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनतु व क़िना अज़ाबन्नार व अदखिलना जन्नत मअल अबरार या अजीज या गफ्फार या रब्बल आलमीन दिल जा हाल जान रब दुआ जा कबूल कर रब असा सभनी गुनाहगार जे दिल जा राज जानी तो मौला असा जे दिल जो नेक तमन्ना पूरी फरमा या अल्लाह असा ते राजी थी या अल्लाह असा ते राजी थी तुझे दरबार में वास्तो मदीने के ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम की जात जो या अल्लाह असा ते राजी थी असा के बच्चों ते राजी थी असा जे अहलो कयाम ते राजी थी हुजूर जे सजी उम्मत ते राजी थी करीम रब असा के दीन की समझ अता फरमाया जन दोस्तन इन प्रोग्राम के सजायो जेके दोस्त बंदरो करे आया मालिक और सभी जो विकु कबूल फरमा मियां अब्दुल जब्बार मियां नसीर अहमद जेको खर्चो करे या अल्लाह तुझे जिक्र जी महफिल तुझे महबूब जे दुरूद जी महफिल सजाई मालिक मिठड़ा उन जो खर्चो कबूल फरमा सभी जे माल रिज़्क में बचन में ईमान में बरकत अता फरमा या अल्लाह असाना जेके अजीज व क़रीब दुनिया चले गया उन जी मग़फ़िरत फरमा या अल्लाह हुजूर जे सजी उम्मत जा मर्द औरतों जेके दुनिया चले गया उन जी मग़फ़िरत फरमा मौला मदीनो देखा मौला मदीनो देखा मौला मदीनो देखा कोई भली मार लहन हो जागा अखिल जा इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिला इलाहा